अॼु असां मौजूदु आहियूं मलीर में जेको मंशा जे ख़िलाफ़ु हिन वक़्तु तहरीक हिकिड़ी शुरू कई वई आहे। उन में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रैलियूं मुनक़द करे रहियो आहे, जंहिंजी अॻुवाणी तारिक अज़ीज़ बलोच करे रहियो आहे। हीउ उहो नौजवान आहे जेको माज़ी में पाण मंशियात वापराईंदड़ हो, मगर हिन वक़्तु इहो पाण मंशा जे ख़िलाफ़ु मुहिम हलाए रहियो त मंशा जेका असांजे इलाइक़नि मां ख़तमु थिए, असांजे नौजवान नसल खे बचाए वञे। उन जे हवाले सां अॼु हिन सां हाल अहिवाल करियूं था। अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो तारिक अज़ीज़ आहे। मां हिते दुरमामद ॻोठ दरसाणे छन्ने जो रहंदड़ आहियां। कुझु समाजी रवैयनि जे करे इन ज़िंदगीअ खां बज़न थी करे मायूस थी करे ग़लति रस्ते ते हलियो हुयुसि। मंशियात में जेकी इलाही ख़तरनाक क़िस्म जा नशा हुआ, पोइ उन्हनि मां निकिरंदे मूंखे इलाही टाइम लॻी वियो। वॾी ज़लालत ॾिठी असीं, वॾी बर्बादी ॾिठी असीं, इहा तबाही पंहिंजे अखियुनि सां ॾिठी असीं, पंहिंजे घर जी तबाही, फैमिलीअ जी, सभिनी जी। पोइ अहिड़ा दोस्त भाइर मूं गॾिया जिनी मूंखे सपोर्ट कयो, जिनी मूंखे इलाजु मुंहिंजो करायो ऐं अॼु ॾींहं ताईं बि उहो मूंखे सपोर्ट कनि था। उन जे बदौलत हिन दलदल मां निकितुसि। पोइ दलदल मां निकिरण खां पोइ मां इहो सोचियो त ॿियनि खे मां इन दलदल मां कीअं कढां। हिकिड़ो रस्तो मूं ॾिठो आहे, उहो रस्तो मां ॿियनि खे ॾेखारियां। पोइ इहो मां हिकिड़ो मिशन दुरमामद ॻोठ मां खणी निकितुसि। आहिस्ता आहिस्ता अॼु हिन सॼे मलीर ऐं बलूचिस्तान खे वकोड़े छॾियो आहे, जेको मूं शुरू कयो 21 फेबरवरीअ खां। अॼु अल्हम्दुलिल्लाह मलीर जा सभु नौजवान मूं सां गॾु आहिनि। हिते जा नंढा वॾा बुज़ुर्ग, मतिलबु हर फील्ड जा माण्हू हींअर मंशियात जे ख़िलाफ़ु हिकु पेज ते आहिनि। इन जो वॾो छा इहा आहे जो हिननि खे मां कन्विंस करे वियुसि त हीअ हिकिड़ी वॾी तबाही आहे, हीअ ईंदड़ वक़्तनि में अञा वधीक तबाही फैलाईंदी। ऐं इन खे कन्विंस करण में बि मूंखे इलाही जिदोजहद करणी पई। अञा बि आउं जिदोजहद पियो करियां ऐं मूंखे यकीन आहे इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं मां मलीर खे ड्रग फ्री कंदुसि। इहो मुंहिंजो यकीन आहे। अव्हांजो साथ रहंदो, इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं मलीर हिन लत खां आज़ादु हूंदो। इहो त हिन मंशियात जहिड़ी लत खे ख़तमु करण लाइ असांखे इन जिदोजहद में तसलसल खपे। हीअ मुस्तक़िल बुनियादनि ते हुजे। हीअ साल 2 साल या हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, हिकिड़ी रैलीअ जो या 2-3 महीने लाइ ड्रग्स वारनि खे झले अरेस्ट कयो, सुभाणे ज़मानत करे वरी इन मुआशिरे में ईंदा। लिहाज़ा हीअ तसलसल जारी हुजे जेसिताईं गवर्नमेंट, कानून लागू कंदड़ इदारा, समाजी तंज़ीमूं, सियासी तंज़ीमूं, मज़हबी अॻुवान, असां सभिनी खे हिकिड़े पेज ते गॾु थी करे इंसानियत खे मुक़दम रखंदे हिन ख़िलाफ़ु विढ़णो पवंदो। पोइ इंशाअल्लाह ताला असांखे बहितरीन नतीजा मिलंदा। पर हिन जो तसलसल जारी हुजे। हीउ कमु अहिड़ो आहे, मां त जेसिताईं जीअरो आहियां मां हिन खे न छॾींदुसि। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी, इहा जिदोजहद हूंदी। हिन जिदोजहद में अव्हां सभिनी खे सलाहजणो पवंदो, गॾु थियणो पवंदो। हीउ मुस्तक़िल बुनियादनि ते हुजे। पुलिस जी, गवर्नमेंट जी वॾी ज़िमेदारी आहे थी थिए। असां वटि रिहेबिलेशन सेंटर्स कोन्हनि। अवेयरनेस ॾियण खे असांखे फाइनेंशियली मसइला इलाही प्रॉब्लम आहिनि। इन लाइ असां सभिनी गॾु थी यकमुश्त थी सभु इख़्तिलाफ़ात पे विसारे अॻियां वधिणो आहे। पोइ इंशाअल्लाह ताला उहो वक़्तु परे न आहे। दुनिया में ॿियनि बि कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि, इंशाअल्लाह असांखे बि यकीन आहे असां कामयाबी हासिलु कंदासीं। मंशियात तमामु मुआशरती बुराइयुनि जो जड़ आहे। हिन मां ॾोह जनम वठनि था, हिन मां असांजा रवैया, मिज़ाज सभु तब्दील थींदा आहिनि। पोइ इहो रिवाज ऐं इहा तरबियत, इहो मिज़ाज घरनि ते असरु अंदाज़ थिए थो। इन मां हिकिड़ो अहिड़ो माना क्रिमिनल क़िस्म जो लहजो जेको घरनि वारनि ते बि असरु कंदो आहे, उन्हनि खे ज़हनी मतिलबु बेसुकूनीअ ॾांहुं खणी वेंदो आहे। ऐं नौजवाननि खे बि हीअ माना कानून जी पासदारी छॾे वेंदो आहे। हीअ गैर कानूनी रस्ता इख़्तियार कंदो आहे। हीअ हिकिड़ी वॾी तबाही आहे। तालीम खां परे करे छॾींदो आहे, माण्हुनि खां परे करे छॾींदो आहे। न ॼाण कहिड़े कहिड़े क़िस्मनि जा ॾोह जनम वठंदा आहिनि। हिकु नशाई माण्हू ऐं फ़ैसिले करण में बि कमज़ोर हूंदो आहे। हू कॾहिं वञी अहिड़ी हरकत कंदो आहे जो हुन खां अहिड़ी ग़लती सरज़द थींदी आहे जेका क़त्ल जे शिकिल में हूंदी आहे, ॾोहनि जे शिकिल में हूंदी आहे, डकैतियुनि जे शिकिलनि में हूंदी आहे। पोइ हुन मां इहो थींदो आहे हिकिड़ो मुआशिरे जो सॼो चहिरो ऐं अक्स सॼो ख़राबु थी वेंदो आहे। मंशियात जा ॿिया इलाही तबाही आहिनि, इलाही कारण आहिनि। जेतिरो तव्हां हिन जे बारे में गहराईअ में वेंदव, हिन मां ॾोह ई ॾोह ऐं नेगेटिव माना मुआशिरे जे अंदरि जेकी शयूं आहिनि उहे ई जनम वठंदियूं। बाक़ी मंशियात करण सां, मंशियात वापराइण सां पॉज़िटिव शयूं बिल्कुलु जनम न वठंदियूं। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे।